अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध टेलीविजन न्यूज़ जे पारां मां आहियां जो मेज़बान फयाज़ राज। नाज़रीन, पनामा केस जो मामिलो जेको हुयो उन जिते पंहिंजे नतीजा ॾिना ऐं उन हवाले सां जेको थियो, पर मुल्क जा केतिरा ई इंतिहाई अहम जेके मामला हुया जेके अंडर प्रोसेस हुया उन्हनि तां ॼण चओ त उन्हनि ते नज़र न रही, न मीडिया जी, न को बि डिस्कशन हेठि आया, छाकाणि त मुल्क जो सियासी इन्वायरमेंट एॾो गरम हुयो ऐं उहो हिकिड़े इशू ते एॾो गरम हुयो जंहिंजे करे सॼो डिस्कशन ऐं मौज़ूअ बहस उहो पानामा जो केस रहियो। हिन सॼे अरसे जे दौरान जॾहिं पानामा जो केस हलंदो रहियो त मुल्क जे अंदरि आदमशुमारी जा मरहला पूरा थिया, आदमशुमारी जा अंग अखर जेके आहिनि उहे तोड़े जो ऑफिशियली अञा ताईं पधरा न कया विया आहिनि, पर मुख़्तलिफ़ हल्कनि खे मुख़्तलिफ़ जेको आहे उन हवाले सां अंग अखर जेके मिलिया आहिनि उहे ॾाढा इम्पॉर्टेंट आहिनि, छाकाणि त आदमशुमारी हिकिड़ो अहिड़ो मामिलो आहे जेको हर 10 सालनि में दुनिया जे समूरनि स्टेबल रियासतुनि जे अंदरि उनखे जेको आहे नए सिरा आदमशुमारी कराई वेंदी आहे। पाकिस्तान जे अंदरि असांखे नज़र अचे थो त 51 खां पोइ जेको पहिरीं आदमशुमारी थी, उनखां पोइ 61 में, पोइ वरी जेको 70 वारो इहो क्राइसिस हुयो बांग्लादेश जो ऐं पंहिंजो उनजो, त उनजे करे 72 में उहा आदमशुमारी तंहिं हूंदे बि कराई वई, तोड़े जो मुल्क एॾे वॾे बहरान मां गुज़रियो, पर 72 में उहा आदमशुमारी कराई वई ऐं उनखां पोइ वरी 81 में जेको आहे आदमशुमारी कराई वई। 81 खां पोइ जेको आहे वॾे अरसे ताईं आदमशुमारी न थी ऐं वरी 98 में आदमशुमारी कराई वई। 98 खां पोइ वरी लॻभॻि 19 सालनि ताईं आदमशुमारी न थी ऐं हाणे 17 में जेको आहे आदमशुमारी कराई वई आहे। तोड़े जो उनखां पहिरें 2 अटैम्प्ट थिया आदमशुमारी जा, पर उनजा अंग अखर बि जेके आहिनि उहे क़ाबिल क़बूल न रहिया मुख़्तलिफ़ हल्कनि खे, तंहिंजे करे उहे जेके आहिनि आदमशुमारी खे रद्द कयो वियो। अॼु सॼे हिन मसइले ते ॻाल्हाईंदासीं आदमशुमारी जे हवाले सां। असां हिन वक़्तु मौजूदु आहिनि मुल्क जा मारूफ़ दानिश्वर टेक्नोक्रेट, अॻूणा वफ़ाक़ी सेक्रेटरी ऐं 98 जी आदमशुमारी जेका थी हुई उन जा जेको आहे उन वक़्तु उन सॼी खे मॉनिटर करण लाइ स्टेटिस्टिक्स डिपार्टमेंट जा सेक्रेटरी बि हुआ असांजे फज़ल कुरैशी साहिबु। असां गॾु न अचो त उन सां गुफ़्तगू कयूं। कुरैशी साहिबु अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। कुरैशी साहिबु, 98 में आदमशुमारी थी ऐं तव्हांजी सरबराही में उहा आदमशुमारी थी ऐं उहा क़बूल कई वई, सभिनी हल्कनि खे क़बूल पई। हाणे वरी आदमशुमारी थी आहे। हिन सॼे अरसे में 2 अटैम्प्ट थिया ऐं उहे जेके आहिनि नाकाम विया, छाकाणि त आदमशुमारी जा जेके अंग अखर इब्तिदाई अंग अखर आया उन्हनि सभिनी खे छिरकाए विधो, उन ते एतिराज़ अची विया जंहिंजे के न थियो। इहो सॼो प्रोसेस कीअं थींदो? न, 98 को अॻु में बि छिरकाईंदड़ अंग अखर आया हुया, छाकाणि जंहिं जाम सादिक जी हुकूमत हुई ऐं हुते एडिशनल चीफ सेक्रेटरी। अच्छा, उन बि आदमशुमारी में बि असांजी पंहिंजी हिकिड़ी अटैम्प्ट हुई, हिकिड़ी एफर्ट हुई, पर उहे जेके अंग अखर क़बूल न पिया धणियुनि खे, ऐं उन में ख़ुसूसन कराची वारनि ते तमामु घणो एहतजाज कयो, अख़बार जे एडिटेड नोट आया ऐं फाइनली उहे अंग अखर जेके 92 जा हुया उहे जेके गवर्नमेंट खे मजबूरन उन खे रिजेक्ट करिणो पियो ऐं वरी तंहिंखां पोइ इहा लिंबो में हली वई सेंसस। हाणे इन खां पोइ समारोह अदर 98 में जेका असां उन वक़्तु गवर्नमेंट 2-3 गवर्नमेंट आयूं, इन दरम्यान इंटरिम गवर्नमेंट आयूं, बेनज़ीर फर्स्ट गवर्नमेंट आई, बेनज़ीर सेकंड गवर्नमेंट आई, इहे सभिनी में सेंसस जो इशू लड़ंदो रहियो ऐं फाइनली नवाज़ शरीफ़ साहिब जे ज़माने में नवाज़ शरीफ़ सेकंड गवर्नमेंट में इहा एक्सरसाइज़ थी वई ऐं एक्सरसाइज़ थियण सां गॾु इन में इहो शर्त इहो बि हुयो त उन में फ़ौज जेका इन्वॉल्व थींदी, छाकाणि ट्रांसपेरेंसी जो इशू हुयो, उन वटि सिक्योरिटी इशू कोन हो, उन ट्रांसपेरेंसी जो इशू, इन करे फ़ौज खे इन्वॉल्व कयो वियो ऐं उन खां पोइ उहा जेका सेंसस जॾहिं फ़ौज सरबराही में थी त उन जे अंग अखर ते मतिलबु एज़ अ सेक्रेटरी स्टेटिस्टिक्स या इवन एज़ अ सिंध में ॿियनि हल्कनि को मूंखे यादि कोन्हे त को फॉर्मल को एहतजाज थियो हुजे। अञा जीअं तव्हां इंट्रो में चयो त उन सेंसस खे क़बूल कयो वियो, बाद में पोइ ॻाल्हियूं थींदियूं रहियूं, हाणे बि थियनि पियूं। इन खां वरी साॻी सीन रिपीट थी जेको अर्ली 90s में थी चुको, त जेका घरशुमारी थी, घरशुमारी बि देरि सां थी, उन घरशुमारी वरी कहिड़ा रिज़ल्ट अचणु लॻा जेके पोइ सिंध में या ॿियनि हंधनि ते नाक़ाबिले क़बूल हुया। अगेन 5-7 साल ॿिया डिले थी वई ऐं फाइनली पोइ फार्मूला इहो थियो त बाबा फ़ौज खे इन्वॉल्व कजे। फ़ौज खे इन्वॉल्व करण में बि 3 साल लॻी विया, छाकाणि जो ज़रब अज़ब उन खां अॻु में ॿियो वज़ीरिस्तान ऑपरेशन, फाटाफान ऑपरेशन, इहे सॼा ऑपरेशन पहिरिया ऐं फाइनली फ़ौज एग्री कयो ऐं फ़ौज खे जेको इहो टुपे ऐं उन खां पोइ जेका असां हीअ मुंहिंजे ख़्याल में तारीख़ जी महांगी तरीन फाइनेंशियली महांगी तरीन सेंसस आहे। अच्छा, छो भला? जेकॾहिं मां तव्हांखे चवां त जेके बि गुज़र 8 सेंसस थियूं उन सभिनी जो ख़र्चु मिलायो त हिन जो ख़र्चु उन खां चौणो थींदो।
उहे मिलाइण खां पोइ बि उन चवणो? मिलाइण खां पोइ ख़र्चु चवणो थींदो। हिकिड़ो इन्फ्लेशन जो फैक्टर, ॿियो हिते तमामु घणियूं फैसिलिटेट कयो वियो। हिते हिकु डिस्ट्रिक्ट्स में करोड़ा रुपयनि जा फंड ॾिना विया, गाॾियूं ॾिनियूं वयूं, फौज खे ऑपरेशनल चार्जिस ॾिनियूं वयूं। मतिलबु त एतिरो ख़र्चु थियो जो मां जस्टिफाई कोन करे सघां। ख़बर न कीअं जस्टिफाई कंदा अॻिते हली करे पब्लिक अकाउंट कमेटीअ में या कहिड़ा ॾींदा, पर बहरहाल गवर्नमेंट जी मजबूरी चओ या छा चओ, तंहिंजे करे इहे 13-14 अरब रुपया इहे हिते जेका से ख़र्चु थी विया। 14 अरब। हाणे उन खां पोइ हाणे जॾहिं रिज़ल्ट्स अचणु शुरू थिया, रिज़ल्ट्स ॿियो छा थियो त हिते तमामु घणो मशीनरी, मिसाल तौरु जेका महांगा टेलीफोन आहे, लख रुपए जो टेलीफोन हिकु ऑफिसर खे ॾिनो हुयो त भाउ तव्हां हिन ते चेक कयो, जेकर तव्हांखे को प्रॉब्लम थिए थो उन ते तव्हां कम्युनिकेशन जो करे उहा जल्दी। इन करे जो सुप्रीम कोर्ट जो हुकुम हो त तव्हांखे रिज़ल्ट्स अॻनि इलेक्शन खां घणो अॻु में ॾियणा आहिनि, इन्हनि खे इलेक्शन सां करे। इहे सभु जेके लवाज़मात आया, सभु जेके ॻाल्हियूं हुयूं, इन्हनि हिन सेंसस खे महांगो बि कयो ऐं इट इज़ मोर मैकेनिकल देन अर्लियर सेंसस। ऐं इन जे करे जेके असांखे जेके यादि आहे त असां प्रिलिमिनरी रिज़ल्ट्स आंदा हुआसीं, मां सम्झां थो को 4 महीना लॻा हुआ, पर हिन चयो त असां प्रिलिमिनरी रिज़ल्ट 7 खां 8 हफ़्तनि में आणींदासीं। ऐं जेका मूंखे ख़बर हुई त रिज़ल्ट्स 8 हफ़्तनि अंदरि अची विया, जुलाई जे एंड में रिज़ल्ट्स तयारु आहे। अच्छा। ऐं पनामा वारे हिन जजमेंट खां अॻु में 31 जुलाई जेतिरे करे मूंखे यादि पए थो त डेट रखी वई CCI जी, जंहिंमें पेश कया विया। ऐं चीफ सेंसस कमिशनर इहे रिज़ल्ट्स उन खां 2-3 ॾींहं अॻु में तयारु करे छॾिया। मूं हुन सां मां वॉज़ इन इंटरेक्शन विथ हिम, जो असां गॾिजी कमु कयो कंहिं स्टेज ते, त हुन मूंखे फिगर ॾियण खां इनकार कयो, मां बि कोन इंसिस्ट कयो। इन खां पोइ जॾहिं हीअ फिगर पेपर्स में आया त उन जे ॿिए ॾींहं ते मूं सेंसस या डिप्टी सेंसस कमिशनर ॿिन्ही सां ॻाल्हाइण जी कोशिशि कई। राति जो फाइनल मूं सां कंटेक्ट थियो, हुननि इन्हनि फिगर्स खे पहिरियों चयो असां न ॾिठा आहिनि। मुंहिंजो ठीकु आहे, मां तव्हांखे ॿुधायां थो हीअ फिगर्स आहिनि। तंहिंखां पोइ वरी इहे फिगर्स पहिरियों रुॻो हिकिड़े अख़बार में आया, ॿिए ॾींहं ते पोइ चैनल्स में अचणु शुरू थिया ऐं किन ॿियनि अख़बारुनि में बि आया। इन जे करे वधीक माण्हुनि क्वेरीज़ शुरू कयूं, काफ़ी माण्हुनि मूंसां क्वेरीज़ कयूं। सिंध में माण्हुनि हिक ॿिए खे मुबारकूं ॾियणु शुरू कयूं। त मुबारकनि वारी ॻाल्हि ते मूं हुननि खे इहो मैसेज कयो त बाबा मुबारक, इट इज़ टू अर्ली, छाकाणि हीअ फाइनल रिज़ल्ट्स न आहिनि। ऐं ठीकु आहे, तव्हांखे वणनि था तव्हां भले मुबारक ॾियो, पर हिकु हिन वणण या न वणण जी ॻाल्हि कोन्हे। हिकिड़ी टेक्निकल एक्सरसाइज़ आहे, जेका थींदो, जेके ईंदासीं ईंदा अंग कराइनि, इन खे तव्हां जेको आहे सो बहरहाल। ऐं उहो सिलसिलो अञा मुबारकनि जो अञा ताईं जारी आहे, जेको मां ज़ाती तौर ते चवां थो त इहो ग़ैर ज़रूरी आहे। छाकाणि जेसि ताईं की सरकारी अंग अखर कोन था अचे, सुभाणे जेका सरकारी अंग अखर अहिड़ा नथा अचे जेके तव्हांखे नथा वणनि, जेके बि अचनि था पर तव्हांखे पसंदि न आहे त पोइ तव्हां गाॾी ॾियणु शुरू कंदो। तॾहिं करे इहा इन जे इहा जज़्बाती थियण जी ॻाल्हि न आहे। बाक़ी जेके फिगर्स आया आहिनि, ऐं एज़ अ स्टेटिशियन, एज़ अ कॉमन, एज़ अ सिंधी, आई एम रेडी टू एक्सेप्ट दिस फैसिलिटी। मां हिन खे क़बूलु करण लाइ तयारु आहियां। ऐं जिते बि चेंजिस आहिनि, उहे चेंजिस एक्सपेक्टेड चेंजिस आहिनि, ऐं उहे मां नथो सम्झां त उन ते को वधीक डिबेट करे सघिजे थो। बहरहाल आई कैन जस्टिफाई ऑल दीज़ चेंजिस ऑन द टेक्निकल ग्राउंड्स। अच्छा। छाकाणि हिस्टोरिकली असां ॾिसंदा आहियूं न त इंटर सेंसस ग्रोथ कहिड़ी थी, हिन में छा थियो, पोइ उन खां जेकॾहिं वेरिएशन घणी थिए थी त पोइ देन देयर इज़ ए डाउट्स। मिसाल तौरु जेकॾहिं पंजाब जी आबादी न घटिजे हा त मूंखे डाउट थिया त भई इहा त ग़लति ॻाल्हि आहे। पंजाब जी आबादी माना परसेंटेज वाइज़, परसेंटेज शेयर जेको पंजाब जो आहे हर सेंसस में घटिबो आयो आहे, राइट फ्रॉम 51, जॾहिं उहो शायदि तक़रीबन 59% आहे ऑफ द वेस्ट पाकिस्तान पॉपुलेशन। सॼे पाकिस्तान में त 24-27% आहे, पर वेस्ट पाकिस्तान पॉपुलेशन में उहे 59 आहे। 59 माना 51 में हुया, 51 में 59 हुया। तंहिंखां पोइ जेके वञी जेका लास्ट सेंसस थी आहे, इन में 55-55 बीठा, 98 में 55-55। हा, त हाणे उन में जेकर पंजाब 53 ते अचे हा त मूंखे बि ठीकु आहे, पर इतफ़ाक़ हाणे इहो थियो आहे त पंजाब 51 ते अची वियो आहे। 51%। हा, 52 मतिलबु त 52% ते अची वियो आहे, जेको हिकिड़ो पॉइंट जो फ़र्क़ु आहे इन में। छाकाणि एतिरा साल पोइ थी आहे, छाकाणि हो 10 साल जॾहिं थींदियूं न त हिकिड़ी पॉइंट घटिबी, हे 20 साल पोइ थी आहे त ऑब्वियसली 2 पॉइंट घटिजणु घुरिजनि। जेकर 2 पॉइंट पर हे 2.5 सम्झ घटिजी वियूं, 2.5-3 घटिजी वियूं, त दे हैव गॉन टू 52। त थोरी लिटिल कंस, पर इन जा 2-3 सबब आहिनि। अच्छा। हिकिड़ो त पंजाब इज़ नाउ मोर एजुकेटेड, मोर एडवांस्ड,
ऐं उते जेको आहे सा हाणे काफ़ी लिबर्टी अची वई आहे, आज़ादु सोसाइटी थी वई आहे, इन करे उते जेको आहे तव्हांजो हर माण्हू जेको आहे सम्झे थो वधीक पाण खे पॉपुलर कंट्रोल वधीक ग्रोथ पीपल बिकम मोर वाइज़र, तंहिंजे करे त एवरेज फैमिली साइज़ जेका आहे सा घटिजणु घुरिजे। डिटेल ॾिसण में पोइ ईंदियूं जेके डेमोग्राफी जेके असां चवंदा आहियूं। नंबर 1 त पंजाब जी मेल पॉपुलेशन काफ़ी माइग्रेशन जे प्रोसेस में हूंदी आहे। अवां ॾिठो हूंदो त घणे में घणा जेकॾहिं जेतिरा पाकिस्तानी पाकिस्तान खां ॿाहिरि हुन में अधु जेके पंजाब अधु छा, पर मुंहिंजे ख़्याल में अधु खां वधीक पंजाब सां तालुक रखंदा, ऑब्वियसली उनजो असरु पए थो फिगर्स ते, ग्रोथ जे फिगर्स ते। टियों, दे आर मोर अफ्लुएंट, त हाणे ज़मानो जेको अफ्लुएंट जेको आहे सो माण्हूअ खे कॉशियस थो करे पियो। जेके वधीक अफ्लुएंट थी विया आहिनि त हाणे उहे घटि जेका पॉपुलेशन, जेके हिन में बि तव्हां जेकॾहिं तव्हां पंजाब जी जेकॾहिं डिवीज़न वाइज़ फिगर ईंदियूं जेकॾहिं त तव्हां ॾिसंदव त साउथ पंजाब ऐं सेंट्रल पंजाब ऐं नॉर्थ पंजाब में तव्हांखे फ़र्क़ु वाइड फ़र्क़ु नज़र ईंदो। उते ग्रोथ जा पंहिंजा पंहिंजा अलॻि रेट ईंदा, पर ओवरऑल जेका ट्रेंड आहे इन में आई एग्री त इहो जेको आहे 52% दे शुड एक्सेप्ट इट, दे माइट प्रोटेस्ट पर दे शुड एक्सेप्ट इट। ॿी जेका सिंध जी जेका ग्रोथ आहे नॉर्मल आहे, सिंध जी 0.75 को 1% वधंदी आई आहे शुरू के ज़माने को वठी। उहे स्टार्ट एज़ अ 19, हाणे असां 24 ते पहुता आहियूं पाकिस्तान जे, बेशक वेस्ट पाकिस्तान हाणे पाकिस्तान 24 आहे, लास्ट टाइम 23, तंहिंजे करे 24 इज़ नॉट मां नथो सम्झा असां त वधीक डिबेट करे सघूं था पिया। हिन में जेका ॿी जेका चेंज जेका मां ॾिसां थो सा आहे घणो करे त केपी जेको जंहिंजी ग्रोथ सिंध खां जनरली घटि हूंदी आहे, उन जी बि ग्रोथ जेका आहे सा हाणे थोरी एनुअल एवरेज ग्रोथ माना टोटल ग्रोथ बिटवीन द टू सेंसस डिवाइडेड बाय द ईयर्स, त उहा जेका आहे सा सिंध जी 3.6 बीठी आहे, हिननि जी 4 बीठी आहे, विच इज़ लिटिल एबनॉर्मल, माना सिंध खां वधीक एबनॉर्मल। इन्हनि जो रीज़न इहो आहे जो अफ़गान महाजर जेके जंहिंजी 3 जनरेशन हाणे अची वई आहे, हिकु जनरेशन आई, ॿी जनरेशन रही जेका बालिग़ थी वई, माना देवर एलिजिबल, 3 जनरेशन जी आई आहे। उहे 3 जनरेशन मुंहिंजे भले केतिरा बि विया हुजनि पर मिलियंस आर स्टिल सेटल्ड एंड यू नेवर नो। हाणे वॾो मिक्सअप थी विया आहिनि, तव्हां ख़बर ई कोन थी पए। इहो हिकिड़ो रीज़न मूंखे नज़र अचे थो जेका केपी में वधीक पॉपुलेशन थी आहे। ॿियो कोई बलूचिस्तान जे अंदरि बलूचिस्तान हैरान कोन वधियो आहे न, बलूचिस्तान जी इंटरसेक्ट ग्रोथ 4.9 आहे। 4.9 हा, बलूचिस्तान ओवरऑल 92% वधियो आहे विदिन द 2 सेंससिस। अच्छा, माना त इहो त पोइ माना उहो बलूचिस्तान जो बेस नंढो आहे, माइग्रेशन तमामु वॾे पैमाने ते थी आहे अफ़गाननि जी, इन करे हुननि जो बिल्कुलु एक्सप्लोड थी वियो आहे, दे हैव एक्सप्लोडेड। त पोइ बलूचनि जो जेको एतिराज़ हुयो तव्हांखे यादि हूंदो, बलूच एतिराज़ वैलिड हुयो उन लिहाज़ खां, पर बलूचिस्तान त वधी पियो न। बलोच जी ॻाल्हि ॿी आहे, बलूचिस्तान जी ॻाल्हि ॿी आहे। त बलूचिस्तान हाणे जेको आहे सो खुलो डुलो अची वियो न, 5% में 6% थी वियो पाकिस्तान जो। वॾी ग्रोथ आहे इन हिसाब सां। तव्हां बि 1% वधिया, हो बि 1% वधियो आहे, पर हुनजी जेका ग्रोथ एनुअल एवरेज ग्रोथ तव्हां को ॾेढुणी आहे। मिसाल 3.6 हा 4.9 आहे। अच्छा, त फाटा में सेम रिपीटेड, फाटा जेको आहे सो फाटा जूं ट्रेंड्स हूंदियूं आहिनि घटि पॉपुलेशन, हर साल फाटा में आउट माइग्रेशन थींदी आहे। हर सेंसस में तव्हां ॾिसंदव घटि कुझु न कुझु पॉइंट्स घटि हूंदियूं, कॾहिं 1%, कॾहिं 0.3%, कॾहिं हिन दफ़े फाटा जेको आहे सो 4.1 फाटा जी बि जेका आहे सा जेका बीठी आहे। माना त फाटा में बि जेको फैक्टर हुयो त फाटा वारा भॼी आया आहिनि कराची या फाटा वारा हेॾे थिया आहिनि, उते बि जेको फॉरेनर एलिमेंट जेको आहे अफ़गान प्लस ॿिया बि त आहिनि न फाटा में। तव्हां ॾिसूं त जेके अलाए किथां किथां जा माण्हू अची विया फाटा, जेके ॿिया वेड़ा कासे बि उते सेटल थी विया, उज़्बेक वग़ैरह जेका आहे उहे बि उते सेटल थी विया। ॿुधाए थो त उन्हनि जी ॿी 3 जनरेशन हली रही आहे, तव्हां भले केतिरा बि कढी छॾियो। त इहे जेके रीज़न मुंहिंजे सम्झ में अची रहिया आहिनि। ॿिया त हाणे जेके वधीक जेके फील्ड में आहे इनखे जस्टिफाई कंदा। इस्लामाबाद एक्स्ट्राऑर्डिनरी ग्रोथ, यानी इस्लामाबाद जंहिं नमूने वधी आहे त तव्हांखे ॾाढी हैरानी थींदी, 163% वधी आहे, जेका कंहिं ज़माने में कराची में हिकिड़ो दफ़ो एतिरी ग्रोथ आई 41 ऐं 51 जे उनजो सबबु छा आहे? उनजो सबबु आहे त सॼे पाकिस्तान मां माण्हू हाणे उनखे सेफ त कंसीडर था कनि इस्लामाबाद खे सेफ सिटी। कराची जी पॉपुलेशन इस्लामाबाद शिफ्ट थी आहे,
पाकिस्तानी अब्रॉड जेके अॻे ॿियनि शहरनि में सेटल थींदा, गुजरात, झेलम, लाहौर, कराची, उहे सभु बि बाइंग प्रॉपर्टीज़ इन इस्लामाबाद। ऐं टियों त इस्लामाबाद में जेको बि पठान जेको डिस्प्लेस थिए थो या जेको आसूदो थिए थो सो इस्लामाबाद थो अचे। ऐं लिंग्विस्टिकली मूंखे मां सम्झां थो त इस्लामाबाद में हाणे पंजाबी पठान पॉपुलेशन इक्वल थींदी पंजाबी जे। अच्छा, इस्लामाबाद विल बी नो मोर पंजाब सिटी, विच आई सी। जंहिं नमूने फिगर वधियूं न, ॾिसो 8 लख में 21 लख, इहो उहो ई फिनामिना आहे, उहो ई फिनामिना आहे जेको कराचीअ जा फिनामिना थियो 41 ने उन जे विच में। तव्हां चओ था त इस्लामाबाद हुजे, KPK हुजे, फाटा हुजे या बलोचिस्तान हुजे, उते ग्रोथ रेट जेके आहिनि उनजो वेजर फैक्टर जेको आहे उहो अफ़गान पनाहगी वधीक ग्रोथ अफ़गान महाजर फैक्टर आहे। पोइ अफ़गान महाजर फैक्टर। ऐं ॿियो छाकाणि जो जेका असां तस्वीर कया वेठा आहियूं त हीअ बाक़ाइदा डिस्कशन्स जे अंदरि हीअ त अंगखर अचण खां पहिरीं जेको हिकु डिस्कशन हुयो त कराची जी डेमोग्राफी तब्दील थी वई आहे, पश्तून फैक्टर तमामु वॾो अची वियो आहे हिननि ॿिनि ॾहाकनि जे अंदरि, ऐं उहो जेको आहे बाक़ाइदा एविडेंट आहे, तव्हांखे नज़र ईंदो भिटियुनि में, रस्तनि में, हर हंधि नज़र ईंदो। उहो असांखे उहो कराची, असां सम्झो त शायदि अफ़गान महाजरनि जो वॾे में वॾो ॿार कराची ते आहे। अफ़गान बि हूंदा, बिल्कुलु। ॾिसो कराचीअ जी 70 लख आबादी वधी आहे। कराचीअ जी आबादी जेका आहे सा तव्हांजे 98 लखनि मां 170 लख थी वई आहे, माना 80 लख वधी आहे। हा, 72 लख 72 लख वधी आहे। त 72 लख कोई ॼमिया त कोन हूंदा न इहे, छाकाणि कराचीअ जो पंहिंजो पॉपुलेशन ग्रोथ रेट घटि आहे। पर 72 लख में तव्हां इन कराचीअ में तव्हांजे जेका उर्दू स्पीकिंग पॉपुलेशन आहे, मुंहिंजे हिसाब सां उन में वधीक चेंज न ईंदी न्यूमरिकली, छाकाणि उहे जेतिरा ॼमिया आहिनि ओतिरा ॿाहिरि विया आहिनि। जेका न्यूमरिकल चेंज ईंदी सा बिकॉज़ ऑफ सिंधी पॉपुलेशन ऐं पश्तो पॉपुलेशन। इन में तव्हां जेका 72 लख वधिया आहिनि, कदा 3 हिसनि में रहे सघो था पिया, मे बी अबाउट 30 लख सिंधी हूंदा, 20-25 लख पठान हूंदा। तंहिंजे करे पठान पॉपुलेशन स्टिल विल बी लार्जर इन द कराची। Karachi will be still larger Pashto speaking city. Still there is in migration of Pathan ऐं पश्तून जेके आहिनि मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा। छाकाणि इहा थोरी न आहे जेका पॉपुलेशन वधी आहे। 72 लख वॾो मुल्क आहिनि साईं। तव्हां हिकिड़े साल में तव्हांजी कराची 72 लख वधी वई आहे। गुरु साहिबु हिकिड़ो वक़फ़ो हूंदा कराची जे हवाले सां बि ॻाल्हायूं था, पर जेको हीउ सॼो जेको तव्हां मुल्क जो सिनेरियो पॉपुलेशन जो ॿुधायो आहे उनजा मुख़्तलिफ़ हल्का कीअं ॾिसंदा उन ते बि मां तव्हांखां पुछंदुमि, छाकाणि त इन सॼे प्रोसेस जो तव्हां हिसो रहिया हो, कहिड़ा कहिड़ा एतिराज़ थींदा रहिया आहिनि, ख़दशात थींदा रहिया आहिनि। नाज़रीन वठो था वक़्फ़ो, वापसि प्रोग्राम खे अॻिते वधायूं था, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन, जो प्रोग्राम जे सिलसिले खे अॻिते वधायूं। गुफ़्तगू हलंदड़ आहे मुल्क जी 6हीं आदमशुमारी जे हवाले सां ऐं मारूफ़ टेक्नोक्रेट नामियारा दानिश्वर अॻूणे वफ़ाक़ी सेक्रेटरी साईं फज़ल कुरैशी साहिब सां गॾु हुजो त गुफ़्तगू खे अॻिते वधायूं। साईं कुरैशी साहिबु, हिकिड़ो त मुंहिंजे ख़्याल में जेको तव्हां ॿुधायो था, जेको तव्हां अॻे बि ॿुधाईंदा रहिया हो त बलोचनि खे इन ते ख़दशा हुया, त हीअ जेके अंगखर आहिनि ऐं जेको बलोचिस्तान जी जेका ग्रोथ जा ट्रेंड जेके तव्हां ॿुधायो था त उनमें जेको पश्तून एलिमेंट आहे, त बलोचनि जे लाइ त शायदि इहे अंगखर क़ाबिल क़बूल न हुजनि। ॾुखियो थींदो। मां पंहिंजे आर्गूमेंट खे अॻिते वधाईंदे ॾिसो, कराची फास्टेस्ट ग्रोइंग शहर चवंदा हुया या चवंदा आहिनि, त कराची डबल कोन थियो आहे। ठीकु आहे न, अञा 1 करोड़ माना 98 लख में त डबल कोन थियो आहे, 1,70,000 ते पहुतो आहे। कोइटा डबल को वधी वियो आहे, 8 लख में 20 लख थी वियो आहे। डबल खां वधी वियो आहे। माना कहिड़ो एलिमेंट थियो कोइटा में? जंहिं कोइटा में पीअण जो पाणी बि कोन्हे, गुरबत बि आहे, किथां आयो, कहिड़ो एलिमेंट थियो? ज़ाहिर ॻाल्हि आहे, ज़ाहिर ॻाल्हि आहे। उहो त 13 जी इलेक्शन में असांखे नज़र आयो न, जेको सरियाब रोड वारी जेका सीट आहे, जेका टिपिकल बलोचिस्तान बलोचनि जी सीट हुई, उहो त इन करे मां पंहिंजे आर्गूमेंट खे स्ट्रेंथ थो कयां पियो, जेको तव्हां सां मूं डिस्कस। अहिड़े नमूने पेशावर कॾहिं बि डबल कोन थियो आहे हिस्ट्री में। अॼु 2 मिलियन में 4 मिलियन थी वियो। अच्छा। ऐं टियों इम्प्लीकेशन अॻिते कले हेठि थिए पिंडीअ ते बि पिया आहिनि।
पिंडी बि 3.3 मूं 5.6 थी विया माना पिंडीअ में बि मां इहो फैक्टर ॾिसां थो पियो जेको तव्हां इस्लामाबाद खे जेको इस्लामाबाद कयां थो मां पिंडीअ तां बि इहो इस्लामाबाद फैक्टर ऐं लागू पिंडी थो तां कयां जेको आहे हा इहो इन खे ज़ाहिर ट्विन सिटीज़ आहिनि। ट्विन सिटीज़ आहिनि त इहो हिते बि इनफिल्ट्रेशन थी आहे इट्स मैटर ऑफ कंसर्न त कीअं केॾियूं असांजूं बॉर्डर पोरस आहिनि ऐं असां वटि को हिसाब ई कोन्हे को रिकॉर्ड ई कोन्हे हाणे हिन में तव्हां कीअं आइडेंटिफाई कंदो त कहिड़ा अफ़गान महाजर आहिनि ट्रेंड्स ॿुधायूं मूं तव्हांखे हिस्टोरिकली करे मूंखे आई हैव गॉट एवरी आर्गुमेंट जेको मां पंहिंजे चई सघां थो पियो ठीकु आहे ऐं वॾी ॻाल्हि इहा आहे त लाहौर में जेको एॾो पंजाब जी जेका एक्सपेंशन थी आहे त बि लाहौर में डबल कोन्ह थियो आहे इट इज़ लेस देन डबल जीअं कराची लेस देन डबल आहे त लाहौर लेस देन डबल आहे त इहे एक्स्ट्रा फैक्टर्स किथे थिया इहे इन टिनी शहरनि में थिया आहिनि चैनी लाहौर में जो सबबु सम्झ में अचे थो त लाहौर जे पासे में जेकॾहिं असांखे गुजरात आहे उते बि इंडस्ट्रियल हब आहे गुजरांवाला बि इंडस्ट्रियल हब आहे सियालकोट बि इंडस्ट्रियल हब आहे फैसलाबाद बि इंडस्ट्रियल हब आहे उनखां पोइ मुल्तान बि इंडस्ट्रियल हब आहे त ज़ाहिर आहे इहे बि पंहिंजनि इलाइक़नि जी पॉपुलेशन खणनि था न छाकाणि त उते सनतूं लॻल आहिनि उते रोज़गार जा मौक़ा आहिनि उते उहे सभु सहूलियतूं आहिनि जेके लाहौर जे अंदरि आहिनि एयरपोर्ट बि उते हाणे ठही विया आहिनि अक्सर जाइनि ते उते पंहिंजो ॿियो हुननि जा जेके मोटरवे ठही विया आहिनि उन्हनि हिक ॿिए खे अहिड़ो मिलाए छॾियो आहे लाहौर आहे अच्छा लाहौर जी जेका अट्रैक्शन आहे न उहो पंजाबी त आहिनि मुंहिंजो जेको पंजाबी आसूदो थी उनजो ख़्वाबु हूंदो आहे त मां लाहौर रहां नी अच्छा त इन करे तव्हां ॾिसो त साउथ जा जेके बि ज़मीनदार आहिनि जेके बि MP जेके बि MNAs आहिनि सभु लाहौर वेठा उहो त पावर सेंटर जे करे न पावर सेक्टर तव्हांजो सिंध जो जेको बि वॾेरो आहे हा भली हुजेसि न हुजेसि कराची में उते हाणे इहा ट्रेंड थी आहे ॾिसो हाणे ट्रेंड थी आहे मां तव्हांखे ॿुधायां त वालिद साहिब असां चवंदा सिंधी मुस्लिम हाउसिंग सोसाइटी ठहे पई त असांखे चयो त ॿियाने वाल ज़मीन वठो ॿियाने वाल त असां चयो त बाबा छा कंदासीं ज़मीन वठी कराची में माण्हू इन खे सिंधी उहा ट्रेंड कोन्हे कराची में कराची जी जेको बि हाणे थियो आहे त लाहौर में त इन्हनि जो माता बाता हर माण्हू चए थो त मां लाहौर वञी रहां हाणे लाहौर में एॾो एक्सपेंड थी वियो आहे जो इट इज़ अनमेनेजेबल हाणे की बाउंड्रीज़ कीअं थियूं आहिनि न मां रुगो जनरली करे मां पंहिंजे आर्गूमेंट खे स्ट्रांग इन करे थो कयां त जेको पिशावर कोयटा इहे जेके इन्हनि में एक्स्ट्रा ऑर्डिनरी ग्रोथ आई आहे जेका अगेन सेंसस में कोन हूंदी तंहिंजे करे मां चवां थो त इहे इते में मेजर फैक्टर जेको अफ़गान पॉपुलेशन या जेका इन्फिल्ट्रेशन आहे आउट फ्रॉम आउटसाइड द बॉर्डर्स उनजो फैक्टर माना हीउ जेको सिंधियुनि बि चयो पए बलोचनि बि चयो पए ख़ासि तरह ते जेका ॿाहिरीं आबादकारी धारी आबादकारी जेका आहे उहा ॻणिजी वेंदी उहे जेके ख़दशात हुया उहे ख़दशात सही साबित थिया उहा सही साबित इन करे थिया जो ॾिसो न शनाख़्ती कार्ड ते सख़्ती तव्हां न कई दैट वॉज़ मिस्टेक शनाख़्ती कार्ड ते जेका सख़्ती कयो आहे ऐं जेको चवनि पिया त असां एंड्रॉइड ते करे तव्हांखो नंबर वठंदासीं तव्हांखे शनाख़्ती कार्ड जो असां हिते नादरा ऑफिस खे कंदासीं नादरा कंफर्म कंदी पोइ तव्हांखे लिखंदासीं यू प्रोटेस्टेड एवरीबडी प्रोटेस्टेड उन रज़िट ते अचिणो न सही आहे ग़लति उहो प्रोटेस्ट सही आहे ग़लति आउं ते आर्गूमेंट कोन थो कयां पियो पर इहो इंतज़ाम कयो हुयो इहो ख़र्चु थियलु हुयो नारदरा सां सॼो टाई अप थियलु हो छाकाणि हीअ सेंसस करण खां अॻु में 2 साल असां महिनत कईसीं असां माना आई वॉज ऑल्सो पार्ट ऑफ द गवर्निंग बॉडी अनऑफिशियली जेका सेंसस जा अरेंजमेंट्स करे पई तंहिंजे करे जेको आहे सो उहो सिस्टम प्रोटेस्ट थियो उन ते सिंध में वॾो में वॾो प्रोटेस्ट सिंध में थियो असां शनाख़्ती कार्ड आहिनि ई कोन तव्हां चेक कंदो छा थींदो पर उन जो नतीजो इहो निकितो हे जेको तव्हां रिज़ल्ट्स ॾिसो था पिया ख़ुशूसन जेको मुंहिंजो जेको अंदेशो आहे आई मे बी रॉन्ग छाकाणि आई एम नॉट अथॉरिटी मुंहिंजे साम्हूं अञा लिंग्विस्टिक डेटा कोन्हे पर जेका डेटा आई आहे जेको मुंहिंजो एक्सपीरियंस आहे जेका मां प्रोजेक्शन्स कयूं आहिनि ऐं इंटरसेंसर ग्रोथ ॾिठियूं शहरनि जूं सूबनि जा शेयर्स घटिबा कीअं वधबा इन में इहो फैक्टर जेको इम्पोर्टेंट फैक्टर आहे जेको चलो हिकिड़ो त बलोचिस्तान जी ॻाल्हि कईसीं त बलोचिस्तान जे लाइ इहे अंग अखर जेको ख़ासि तरह बलोच जेको बलोचिस्तान जो बलोच जेको आहे बलोच कॉम्प्रेस जेके पंहिंजो आहिनि जंहिंमें BNP आहे ख़ुदि जेको आहे हिननि जी आई डोंट नो हाणे केतिरे क़दुरु एडवाइज़ आहिनि एडवाइज़ेबल हू कंदा या सम्झंदा कीअं हुनखे टेकअप कंदा छाकाणि हो चवंदा असांजे पाकिस्तान में हिसो वधी वियो वाह वधीक पैसा मिलंदा वधीक नौकरियूं मिलंदियूं मे बी वन वे देट थिंक अबाउट दैट न उहो त मिलंदा छा उहो हाणे सीटूं ई हुननि जूं न बीहंदियूं हक़ में विञाया वेंदा हक़ में त ॿियो कहिड़ो हक़ में त हुनखे हुयो छा बलोचनि खे या हक़ में सम्झो तव्हां वटि आहे छा पंजाब जे लाइ जेको तव्हां चओ त जेको एक्चुअली हुननि जी 2% जेका आहे उन्हनि जी पंहिंजो घटिजण जे बजाए 3% 2.5-3% ॾिसो न पंजाब इज़ स्टिल 52% पंजाब त बि आदमशुमारी न हा
माना हिकिड़ी बि हिकिड़ी ॿी आदमशुमारी तेसि लाइ कहिड़ो पैटर्न बि आहे तंहिंजे करे छाकाणि जो पंजाब जेकॾहिं हिते प्रोटेस्ट कंदो त बि इन को बहितर रिज़ल्ट्स वरी बि कोन ईंदा छाकाणि जो जेतिरो एतमाम जेतिरो सख़्ती जेतिरी ॻाल्हि त तीअं ते पंजाब जेको आहे सो विली निली दे हैड एक्सेप्ट पर ॾिसो पंजाब इन मामले काफ़ी ब्रॉड माइंडेड आहिनि इन मामले छाकाणि जो हुनजो ब्रॉडर इंट्रस्ट अञा ताईं सर्व थिए पियो न अञा ताईं 52% त आहिनि न पोइ न थींदो साईं सही पोइ अॼु बि ॾिसो पोइ न। जी ॻाल्हि खे छॾियो पोइ अॼु बि अलाए ॾिसो। किथे किथे बाउंड्रीज़ बीहनि थियूं अॼु बि तव्हां ॾिसो कहिड़ा ज़िला अॼु बि ठहनि ॾिसो था। सिंध जे अंदरि कुल 61 नेशनल असेंबली जूं सीटूं हुते माना हू जेकॾहिं इस्लामाबाद वारियूं मिलायो त पूरा 150 बाबा ॾिसो न तव्हां जेकॾहिं इस्लामाबाद ऐं पंजाब ॻंढींदव जो हिन वक़्त ताईं ॿई गॾिजी पंजाब जो सूदा शामिलु थियनि त पोइ थोरो पंजाब खे पोइ थोरो साह पवंदो जो इस्लामाबाद वधी आहे अच्छा तंहिंजे करे थोरो हुनखे उहा कंसोलेशन मिली सघे थी पई बिकॉज़ ऑफ दैट त भई इस्लामाबाद 8.6% हुनजी एन्युअल एवरेज ग्रोथ रेट बीठी आहे असांजी जेकॾहिं 2.7 बीठी आहे त ख़ैरु आहे त इन जे करे उनखे थोरी कंसोलेशन थी सघे थी बिकॉज़ ऑफ कंबाइंड बिकॉज़ ऑफ इस्लामाबाद इस्लामाबाद 8% हा सही ॾिसो न हुन 3.6% हा त इहा इंटर सेंसर जेका ग्रोथ रेट आहे मुंहिंजे ऐं इस्लामाबाद 8%. 8% जेका 8 लख मां 21 लख थी वई आहे न मूं तव्हांखे पहिरियों ई चयो त इहो फिनामिना उहो आहे जेको कराचीअ सां थियो हुयो बिटवीन 41 सेंसस ऐं 51 सेंसस उन वक़्तु त इन कंहिंखे सम्झ कोन पियो पए छा थो थिए पियो उन वक़्तु उहा एनालिसिस तव्हां कयो न 41 सेंसस ऐं 51 सेंसस जी त तव्हांखे हैरानी जे थी बारे में जेको तव्हां ॻाल्हि कई मुबारकनि जी उहो छा चकर आहे छा ते मुबारक मूंखे सम्झ में नथो अचे मुबारक अदा मुबारक उहो चवंदा त पहिरीं ॻाल्हि त उहो चवंदा त जेको कराची वारो क्लेम करे रहिया उहा ॻाल्हि ग़लति साबित थी त 2.5 करोड़ आहियूं मिसाल छाकाणि उहो चवंदा घटि बीठा आहिनि 17 लख सिर्फ़ु 17 पंहिंजो इहो हाणे कहिड़ो तस्वर आहे कराची में त मां बि रहां थो कराची हा उहा ॻाल्हि आहे ॿी ॻाल्हि उहो चवनि था त सिंध जो इहो असांखे छो त सिंध जो शहर असांजो कराची खे असां माइनस करे छो ॻाल्हाईंदा आहियूं माइनस करे इन करे हिकिड़ो पॉलिटिक्स जे करे ॿियो वरी हिकिड़ो जस्ट ट्रेंड्स आहिनि टियों वरी भउ आहे मथां खाई वञनि छाकाणि असां हिकिड़ो फियर जी सूरत हाल में रहूं पिया न त उन जे करे पोइ साइकोलॉजिकली इहा रफरेट त मथां हे न थिए मथां हो न थी वञे हाणे वरी उहो पंहिंजूं प्रोजेक्शन कनि था त बाबा हाणे हे बि हेतिरा हुया हाणे हे थी वियो हाणे रुॻो उर्दू स्पीकिंग 20 लख पंहिंजो 20 लख 20 हेतिरा 2 करोड़ थी वेंदा या फलाणा जेका आई डोंट नो केतिरा करोड़ किथे बीहंदा छाकाणि जो सिंध में हाणे कुल जेको आहे सो माशाल्लाह असांजी जेका असां आबादी सां ख़ैर सां असां 5 करोड़ को क्रॉस करे आहियूं मुंहिंजी पंहिंजूं पर्सनल प्रोजेक्शन 5.5 करोड़ हुयूं हाणे उहे स्टेटिस्टिक्स छा थी ॿुधाए जेका तव्हांखे मिली आहे मुख़्तलिफ़ ज़रियनि मां पाकिस्तान घणा 22 करोड़ ते पहुतो आहे हा साईं पाकिस्तान जेको आहे सो 213 मिलियन माना 21 करोड़ 31 लख इन में गिलगिल बल्तिस्तान कोन्हे अच्छा लेकिन उहो मिलाइजे थो त 90 हा उन थी सघे थो कुझु 9 10 20 लख हुजनि 100 पंजाब जेको आहे सो 111 मिलियन आहे माना 11 करोड़ 11 करोड़ ते थोरी एतिराज़ करे 11 करोड़ इज़ बिग फिगर त न्यूमेरिकल त ॾिसो न तव्हां सिंध जेको आहे सो पंहिंजो 5 करोड़ 10 लख हे बि 3 करोड़ 10 लख हे बि थी विया आहिनि ख़ैर सां केपीके वारा बलूचिस्तान ख़ैर सां हाणे करोड़ जी फिगर पहिरियों दफ़ो बलूचिस्तान टच कई आहे करोड़ 25 लख 1 करोड़ 25 लख फाटा जेको आहे सो 55 लख इस्लामाबाद 21 लख त इन हिसाब सां जेके आहिनि से शेयर्स जेके आहिनि से बिल्कुलु शेयर्स इस्लामाबाद जेको पॉइंट में जेको लेस देन 1 हूंदो सो हाणे 1 ते पहुची विया फाटा 3 थी विया इहो 2 पॉइंट समथिंग हूंदो ओवरऑल शेयरनि जो हूंदो बलूचिस्तान 5 मां 6 थी विया माना केपे 13 मां 14 थी विया सिंध 23 मां 24 थी वई आहे इन सभिनी गेन कयो आहे न धकु त वॾे भाउ खे लॻो न एवरी प्रॉविंस ऑफ गेन पर उहो फैक्टर तव्हां चओ था हिकिड़ो ई आहे उहो आहे पश्तून अफ़गान फैक्टर ॿियो पंजाब जी पंहिंजी न हली घटि ग्रोथ न पर जेको तव्हां चओ था न त उहे जेको आहे सिंध खां वठी बलूचिस्तान खां वठी केपीके खां वठी इस्लामाबाद ताईं जेको उन्हनि जी ग्रोथ जे अंदरि जेको इहो जेको वॾो फैक्टर उहो आहे पश्तून यानी अफ़गान फैक्टर आहे वॾो फैक्टर आहे इहो ॾिसो
तव्हांजे सरकारी किताबनि में जिते किथे हिन महिल त अञा 198 मिलियन जी फिगर कोट थी थिए पई, चङो हो जेके पंहिंजे 198 मिलियन जेके हुनजो पंहिंजो लोकल ग्रोथ रेट आहे, जेको पाकिस्तान में सेंसस में ईंदो आहे त भई असांजो 1.9 या 1.2 आहे कंपाउंड ग्रोथ रेट आहे, उनखे वधाईंदा वेंदा आहिनि, कुझु रीज़नेबल एक्सरसाइज। हे ऑल ऑफ सडन जेकॾहिं 14 मिलियन माण्हू वधी विया आहिनि सरकारी को, त 14 मिलियन में 5 मिलियन असांजी आहे, 5-6 मिलियन हो अधु अधु माना अधु अधु माना जेका ग्रोथ थी आहे तव्हांजे बकौल न ग्रोथ त जेका थी आहे उन में जेका एक्स्ट्रा ग्रोथ आहे चवां थो, जेका असांजी प्रोजेक्शन जेका सरकारी प्रोजेक्शन ई उन को एक्स्ट्रा ग्रोथ थी आहे 14 मिलियन। उन एक्स्ट्रा ग्रोथ में 7 मिलियन असांजी इनएफिशिएंसी सरकारी पार्ट ते जेका असां फिगर वठूं था, 7 मिलियन मुंहिंजे ख़्याल में उहे आहिनि जेका असां कॾहिं काउंट ई कोन कयासीं। दैट्स अफ़गान्स माना 1 करोड़ जे लॻभॻि तक़रीबन मुनो करोड़। पोइ उनखे जेका तव्हां विराईंदव त पोइ इहे जेके नंढो बेस हो जिते उते जेकॾहिं 1 मिलियन बि जेकॾहिं अफ़गान वधी वेंदो त कोइटा ॾे नंढो बेसो वधी वेंदो, जेकॾहिं 2 मिलियन पवंदा नंढो बेसो वधी वेंदो। कराचीअ में खणी 2 या 3 मिलियन जेकर कराची में 2 मिलियन में अफ़गान काउंट बि कयां त पोइ वॾो बेस आहे, इन करे घटि इम्पैक्ट थींदो। त इहे जेके इंडिकेशन आहिनि से सॼा डिटेल इन ते बहस थी सघे थो जॾहिं पंहिंजो ॿोलीअ वारी फिगर साम्हूं ईंदियूं। पर ही जो हिन रिज़ल्ट्स में के जे अंदरि अफ़गानिस्तान जी अफ़गाननि जी रजिस्ट्रेशन जो कमु शुरू थी वियो आहे, उहो हाणे रजिस्ट्रेशन त हाणे ॾिसो न घणा त चवंदा त असां आहियूं पाकिस्तानी, छाजो रजिस्ट्रेशन, छो रजिस्ट्रेट करायूं, हे कार्ड ख़तमु, तव्हां कीअं रखंदो, ठीकु आहे बाबू ॾाढो आयो हूंदो। जॾहिं आई एम टॉकिंग ऑफ 3rd जनरेशन जेके तव्हांजे स्कूलनि में ॿार पढ़नि था, 2 जनरेशन खां जाई दुनिया खे बि छा चवंदो तव्हां कीअं चवंदो हिते राह वेठा आहियो त तव्हां हुनखे कीअं नथा हिते जेके तव्हांजा जेके बंगाली बिहारी जेके वेठा आहिनि, जेके ज़ात चौगिर्द कराचीअ जे वेठा आहिनि, घणा आहिनि मिलियंस में आहिनि, तव्हां हुनखे कढी सघो था या कढंदव, या तव्हां हुनखे ॾिसो न हाणे कीअं कंदव। इहे सभु ॻाल्हियूं हाणे थियूं, यू हैव टू एक्सेप्ट इट एंड यू हैव टू नो। बाक़ी मूंखे अफ़सोस इन में सॼो थींदो त बलूचिस्तान विल बी हार्ड प्रेस्ड। बलोच असां वरी बि जान छॾाए वेंदासीं, ठीकु आहे, मुबारकूं ॾियूं पिया, पर मुबारकूं जी ॻाल्हि कोन्हे, ॻाल्हि इहा आहे त असां किथां संभाले सघंदासीं, छाकाणि मुबारकूं कहिड़ो उहो एब्ज़ॉर्ब थी सघे थो, त हुनजो बेस नंढो आहे, इन करे उहो जेको ज़ाहिर थी पयूं फिगर्स हिन में ज़ाहिर कोन थी। ॾिसो न जेके कराचीअ जो तव्हांजो जेकॾहिं करोड़ जी पॉपुलेशन में 5 करोड़ 5 लख पंहिंजो 20 लख वधी पए त को फ़र्क़ु कोन थो पए। जेकॾहिं हुते जेकर बलोच कोइटा जी जेकर तव्हांजी जेका आबादी जेका 8 लख आबादीअ में जेकर तव्हांजा 10 लख माण्हू अची वञनि त मां सियासी अंदाज़ में बि ॿोलियुनि में फ़र्क़ु पइजी वियो आहे। हाणे पंहिंजो अॻे जेको फारूक सतार हाणे चए थो त भई हाणे कराची जो वॾो वज़ीर थींदो, उहो इहो चए थो त कराची जो वॾो वज़ीर थींदो, ऐं उहो चए थो त सिंधियुनि खां सवाइ जेके बि आहियूं पाण सभई जेको आहे उहो गॾिजूं, मां चवां थो न थींदो, पर चवां थो ॿोली में जेको आहे पश्तून फैक्टर अचणु जे करे ॿोली कीअं थी तब्दील थिए पॉलिटिक्स जे अंदरि, ऐं उहो सॼो ॾिसो न हिन में सिंध में पहिरीं ॻाल्हि त सभु इहे सभु हमेशह गॾिजी कोशिशि करे ठाहिया अथऊं, पंहिंजा महाज़ घणा ई ठहिया आहिनि, उर्दू महाज़ उहे महाज़ भले बि ठाहिनि, पर हुननि खे ॾिसो न जॾहिं हुननि खे कहिड़ी तकलीफ़ आहे, अहिड़ो नालाइक राज में, अहिड़ो नालाइक सिंधियुनि जी हुकूमत में त एवरीबडी इज़ इंजॉइंग एक्सेप्ट नेशनलिस्ट सिंधीज़, बाक़ी सभु इंजॉय था कनि पिया। सिंधी बि जेके इन जे भाङे भाईवार आहिनि जेके हिन लुट पार में, दे आर इंजॉइंग। हे त तो जहिड़ा असांजा जेके ॿाहिरि वेठा सिधाऊं था कनि पिया, बाक़ी उहो त ख़ुशि आहिनि इन में, अहिड़ी नालाइक हुकूमत अलाह हुननि खे ॾियारे। इवन जेके एजेंसी वारा बयान से चवनि त ठीकु आहे भले हुजनि, त असां में हिकिड़ो वरी ॿियो हिकिड़ो फाइल ठही वेंदो। कोई सभु तव्हांजी वॾी महिरबानी, छाकाणि हाणे नाज़रीन गुफ़्तगू तव्हां ॿुधी अॻखर छहीं आदमशुमारी जा जेके उनजो एनालिसिस बि हिकिड़ो हिसाब तव्हांजे साम्हूं पेश कयो। प्रोग्राम जो वक़्तु पूरो थिए थो, पंहिंजे मेज़बान फयाज़ नश कंदा इजाज़त सदाईं गॾु।